अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, कीअं आहियो तव्हां? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां केमिस्ट्री खे अॻिते वधाईंदे फस्ट ईयर जो हिकिड़ो टॉपिक खयो आहे, उहो आहे गैर-लूज़िक लॉ। हाणे इन ते डिस्कस कंदासीं। हिन खे सवली सिंधीअ में तमामु आसान तरीक़े सां मां तव्हांखे सम्झाईंदमि त ही लॉ छाजे लाइ आहे ऐं छा थो चवे। केमिस्ट्रीअ खे सम्झण जे लाइ उनखे असां आसान कंदासीं। मुश्किल न आहे, पर उनखे थोरो अञा वधीक आसान कंदासीं। ठीकु आहे। हाणे गैर-लूज़िक लॉ ही छा हुयो? साइंसदान फ्रेंच साइंटिस्ट हुयो। 1808 हिन जी ईस्वी आहे, सन आहे, ऐं हिन जो जेको पूरो नालो हुयो उहो जोसेफ लुइस हुयो। हाणे हीअ छो त हे फ्रेंच हुयो, इन करे हुन जो जेको नालो हुयो उहो जोसेफ लुइस हुयो। ठीकु आहे। हाणे हिन जेको लॉ ॾिनो उहो ॾिनो त जेके गैसिस आहिनि, जेके गैसिस रिएक्ट कनि थियूं उहे कहिड़ी कंडीशन में कनि थियूं, उनजी कहिड़ी कंडीशन हूंदी, ऐं उन्हनि जी जेका वॉल्यूम वारी कंडीशन हूंदी, माना हू गैसिस जेकॾहिं रिएक्ट कनि थियूं छा में कंदियूं? वॉल्यूम में कंदियूं। ऐं उनजी जेका कंडीशन हूंदी उहा कहिड़ी आहे? आइडियल कंडीशन। आइडियल कंडीशन में छा हूंदो आहे? टेम्परेचर ऐं प्रेशर ॿई जेको आहे सो कांस्टेंट हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे हिन जो लास्ट खे थोरो पढ़ूं था, रीड था कयूं। When gases react, they do so in volume. जॾहिं गैसियूं रिएक्ट कनि थियूं त उहो वॉल्यूम वारी सूरत में कनि थियूं। which bears a simple whole ratio one another. जॾहिं हिक ॿिए सां मिलनि थियूं त उन्हनि जो छा आहे? simple whole ratio थो असांखे मिले। and to the volume of product formed if gases. जेका प्रोडक्ट असांखे मिले थी उहा बि वॉल्यूम में हूंदी जेकॾहिं उहे रिएक्टेंट गैसियूं आहिनि। इन द कांस्टेंट टेम्परेचर एंड प्रेशर। उन्हनि जो प्रेशर ऐं टेम्परेचर ॿई कांस्टेंट रहंदा। इन करे ज़ाहिर आहे तव्हां जेकॾहिं पाण उनखे आसान करे सोचो, जेकॾहिं प्रेशर ऐं टेम्परेचर कांस्टेंट न हुजे, जेकॾहिं असां उनखे इंक्रीज़ कयूं छा थींदो? उनजो वॉल्यूम इंक्रीज़ थी वेंदो। इन करे प्रेशर ऐं कांस्टेंट छा हूंदो? उहो छा हूंदो? कांस्टेंट हूंदो टेम्परेचर। ठीकु आहे। हाणे इहा हिकिड़ी शइ आहे बेसिक पॉइंट जेका तव्हांजे एग्ज़ाम में अची सघे थी त टेम्परेचर ऐं प्रेशर छा हूंदो? कांस्टेंट हूंदो, ऐं गैसिस हमेशह वॉल्यूम वारी सूरत में हिक ॿिए सां रिएक्ट कंदियूं, ऐं उन्हनि जो असांखे छा मिलंदो? सिंपल होल रेशो मिलंदो। हाणे सपोज़ ही तव्हांखे मिसाल आहे, मां ही तव्हांखे क्लियर करे थी ॿुधायां लिखी करे। असां वटि हाणे आहे हाइड्रोजन H2+Cl2। जॾहिं पाण में ॿई रिएक्ट कनि थियूं कहिड़ी कंडीशन हूंदी? हिन जी गैसिस वारी कंडीशन हूंदी, ऐं असांखे HCl2HCl। ठीकु आहे। हाणे हीअ छा आहे? बैलेंस केमिकल इक्वेशन आहे। हाणे जेकॾहिं ॾिसंदो हे छा आहे? असांखे गैस वारी सूरत में थो मिले। हाणे हिकु त इहा कंडीशन हिते कंप्लीट थी वई त ही छा आहिनि? गैसियूं। ठीकु आहे। हाणे हिननि खे ॾिसो, कुझु न आहे त हे छा आहे? हिन जो 1 वॉल्यूम आहे। असांखे अॻियां कुझु न आहे, हिन जो छा आहे? 1 वॉल्यूम आहे। ऐं हिते असांखे छा मिलियो? हिकु वॉल्यूम हे, हिकु वॉल्यूम हे जॾहिं मिलिया त असांखे छा मिलियो? 2 वॉल्यूम हिन जो मिलियो। हाणे जेकॾहिं हिननि जो सिंपल होल रेशो कंदव त तव्हांखे छा ईंदो? 1 1 1 2। हे हिन जो छा थी वियो? सिंपल होल रेशो। ही असांजो आहे गैर-लूज़िक लॉ। ठीकु आहे। हाणे ॿियो असां वटि एग्ज़ाम्पल आहे। सपोज़ खणो, जेकॾहिं हिन खे असां वधीक कयूं, असांखे हाइड्रोजन जो 100 ml मिलियल आहे। त जॾहिं हाइड्रोजन 1 हाइड्रोजन 100 ml आहे त क्लोरीन बि हिकु आहे, त इहा घणी हूंदी? 100 ml हूंदी। ऐं जेको असांखे HCl मिले थी, हाइड्रोक्लोरिक एसिड, 100 ही आहे, 100 ही आहे। हिकु जॾहिं इक्वल आहे 100 ते त 2 मोल घणे जे इक्वल थींदा? 200 ml जे। ठीकु आहे। हीअ असांजो आहे गैर-लूज़िक लॉ। ठीकु आहे। उन खां पोइ सेकंड एग्ज़ाम्पल सां असां खणूं। हाणे असां वटि जेको एग्ज़ाम्पल आहे सेकंड, उहो आहे 2H2O। माना हाइड्रोजन प्लस ऑक्सीजन जॾहिं मिलंदो आहे त असांखे छा ठहंदो आहे? 2H2O। हाणे हे बैलेंस केमिकल इक्वेशन आहे। ठीकु आहे। हाणे हिन में बि घणा आहिनि? 2 वॉल्यूम आहिनि,
हिन में घणा आहिनि 1 वॉल्यूम आहे ऐं असांखे हिते घणो थो मिले 2 वॉल्यूम थो मिले। ठीकु आहे। उन खां पोइ नेक्स्ट असां वटि हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे वैन। हाणे सम्झो हे एग्ज़ाम्पल आहे CH मीथेन जॾहिं मिले थी ऑक्सीजन सां त छा थी फॉर्म करे कार्बन डाइऑक्साइड प्लस H2O। हाणे हिनखे असां पहिरियों बैलेंस कंदासीं। हीअ छा थींदो हिन जे अॻियां 2 ईंदो हिन जे अॻियां 2 ईंदो। हीअ बैलेंस प्लस हीट बि जेको आहे सो रिलीज़ थींदी आहे हिन मां। ठीकु आहे। हाणे हिन मां हीट बि रिलीज़ थी थिए। हाणे छा आहे असांखे हिते मीथेन जो घणो मिलियल आहे 100 ml असांखे मिलियल आहे। बर्न इट प्रोड्यूस कार्बन डाइऑक्साइड। हीअ छा थी करे कार्बन डाइऑक्साइड प्रोड्यूस थी करे ऐं H2O प्रोड्यूस थी करे। फाइंड द वॉल्यूम ऑफ ऑक्सीजन। असांखे वॉल्यूम ऑक्सीजन जो फाइंड करिणो आहे ऐं उन खां सवाइ जेका कार्बन डाइऑक्साइड प्रोड्यूस थी थिए हे ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड असांखे हे मालूम करिणो आहे। त हाणे हीअं कीअं कंदासीं ॾिसंदासीं त असांजी जेका CH4 आहे उहा छा आहे गैस फॉर्म में आहे। ऑक्सीजन छा आहे गैस फॉर्म में आहे। कार्बन डाइऑक्साइड असांखे छा मिली गैस फॉर्म मिली। हाणे हिते ही छा आहे वाटर आहे ऐं गैलूज़िक लॉ वाटर जी ॻाल्हि नथो करे इन करे असां हिनखे हिते डिस्कस न कंदासीं। हीअ असांखे लिक्विड मिलियल आहे। ठीकु आहे। असांखे पहिरियां हिननि खे हल करिणो आहे। त असांखे मीथेन घणी मिलियल आहे 1 वॉल्यूम। हाणे ॾिसो हिन जे अॻियां कुझु न आहे लिखियलु त छा आहे माना ही 1 वॉल्यूम आहे। ऑक्सीजन घणी आहे 2 अॻियां आहे त असांखे हे घणो मिलियल आहे 2 वॉल्यूम में मिलियल आहे। कार्बन डाइऑक्साइड केतिरी असांखे मिले थी इहा असांखे 1 वॉल्यूम में थी मिले। ठीकु आहे। हाणे मीथेन असांखे केतिरी मिलियल आहे मथे जेको क्वेश्चन मिलियल आहे उन में असांखे मिलियल आहे 100 ml। हाणे 1 वॉल्यूम मीथेन जो इक्वल आहे 100 ml। त 2 वॉल्यूम ऑक्सीजन जो घणो थींदो जॾहिं हिकु आहे 100 जे त 2 वॉल्यूम घणो थींदो 200 ml जे बराबरि थींदो। ठीकु आहे। ऑलवेसली ईअं ई थींदो। उन खां पोइ असांखे जेका कार्बन डाइऑक्साइड आहे 1 वॉल्यूम आहे। 1 वॉल्यूम मीथेन जो घणी छाजे बराबरि आहे 100 ml जे। हे असांजो छा थींदो प्रोड्यूस थींदो। हे असांखे आहे हिन जो आंसर अकॉर्डिंग टू गैलूज़िक लॉ। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ असां सेकंड हिकु टिपिकल हिन जो एग्ज़ाम्पल ॾिसंदासीं जेको टिपिकल आहे। सम्झो नाइट्रोजन जॾहिं रिएक्ट करे थी हाइड्रोजन सां त असांखे NH3 अमोनिया थी मिले। हाणे हिनखे बैलेंस कंदासीं त हे छा थींदो 3 ईंदा हिनखे छा थींदा 2 ईंदा। हीअ बैलेंस केमिकल इक्वेशन थी वई। ठीकु आहे। हाणे असांखे जेको मिलियल आहे 60 ml मिलियल आहे नाइट्रोजन गैस जो। इन खां सवाइ 60 ml मिलियल आहे हाइड्रोजन गैस जो ऐं रिज़ल्टेंट मिक्सचर असांखे कंपोज़िशन हुन में रिज़ल्टेंट मिक्सचर असांखे कंपोज़िशन करिणो आहे। ठीकु आहे। हाणे नाइट्रोजन छा आहे ॾिसो 1 वॉल्यूम आहे। हाणे हिनखे जेकॾहिं असां हिते कयूं नाइट्रोजन छा आहे 1 हिते लिखंदासीं N2 + 3H2 ही छा आहे असांजी 2NH3। हाणे नाइट्रोजन छा आहे 1 वॉल्यूम आहे ऐं हाइड्रोजन छा आहे असांखे 3 वॉल्यूम मिलियल आहे। हिते असांखे 3 वॉल्यूम ऐं अमोनिया असांखे घणी थी मिले 2 वॉल्यूम थी मिले। हाणे हीअ ॾिसो हाणे हिते छा आहे असांखे नाइट्रोजन केतिरी मिलियल आहे 60 ml ऐं हाइड्रोजन घणी मिलियल आहे असांखे 60 ml। त असांखे हिते घणी थींदी अमोनिया घणी थींदी। हाणे जेकॾहिं तव्हां हिनखे अमोनिया खे ॾिसंदव त हिते असांखे जेको आहे सो कंडीशन खे थोरो चेंज करिणो पवंदो। वी कैन चेंज आवर अप्रोच खे चेंज कंदासीं छो त
जेको असांखे मिले थी नाइट्रोजन 60 ml आहे। जेकॾहिं 3 हिन जा असांखे कंदासीं त छा थींदो, टिनि खे तव्हां ज़रब कंदो 60 सां त छा थींदो 180 ईंदो, 180 ईंदो। हालांकि असांखे जेको रिएक्टेंट मिलियल आहे उहो 60 ml मिलियल आहे, इन करे हीअ कंडीशन हिते नथी बीहे, त पोइ इन करे छा कंदासीं, हिन कंडीशन खे तव्हां हीअं चेंज करे सघो था। वरी असां इक्वेशन लिखंदासीं N2 प्लस 3H2 असांखे जेको मिले थो 2NH3 थो मिले। हाणे असां हितां कंडीशन खणंदासीं, असांखे हे 3 वॉल्यूम मिलियल आहे, हे असांखे 1 वॉल्यूम मिलियल आहे, हे असांखे 2 वॉल्यूम मिलियल आहे। हाणे 60 ml असां हाइड्रोजन खे खणंदासीं, ठीकु आहे। जॾहिं 3 वॉल्यूम 60 जे बराबरि आहे त हिकु घणनि जो थींदो। हाणे टिनि खे तव्हां वंड कंदव 60 सां, सॉरी 60 खे तव्हां वंड कंदव 3 सां, 1 टका 3 2 टका 6 त घणो थी वेंदो 20 ml थी वेंदो। माना हिकु 3 दफ़ा घटि जेकॾहिं 60 जो असां खणंदासीं, 3 हिसो खणंदासीं त घणो थींदो 20 थींदो, ठीकु आहे। हाणे हिते घणो थींदो, जॾहिं हिक जो 20 आहे त ॿिनि जो घणो थींदो 40 ml असांखे जेको आहे अमोनिया मिले थी। हाणे असांखे जॾहिं त 60 ml मिलियल हुई नाइट्रोजन ऐं 60 मिलियल हुई हाइड्रोजन, त नाइट्रोजन सिर्फ़ु 20 हिते कंज़्यूम थी आहे, त असां वटि घणी बची आहे 40 जेको आहे सो ml नाइट्रोजन असां वटि बची वई आहे, ठीकु आहे। उन खां पोइ अनरिएक्टिव आहे, हीअ छा आहे अनरिएक्टिव असांखे रिएक्टेंट बचो आहे। ऐं अमोनिया केतिरी कंज़्यूम थी आहे, उहा थी आहे 40 ml अमोनिया। हीअ आहे असांजो गाल्यूज़िक लॉ। आई होप तव्हांखे बिल्कुलु सम्झ में अची वियो हूंदो। हिन जूं जेके पॉइंटियूं तव्हांखे कॾहिं कंफ्यूज़िंग लॻंदियूं हूंदियूं उहे इंशाल्लाह तव्हांखे हिन वीडियो खां ॾिसण खां पोइ ज़रूरु हल थी वियूं हूंदियूं। वरी मिलंदासीं ॿिए कंहिं हिकु ट्रिकी टॉपिक सां गॾु। टिल देन अल्लाह हाफ़िज़।